न ॼाण त असांजी सहेली नाज़ा कॾहिं ईंदी ऐं अची पंहिंजो घर संभालींदी। राणी, मूं त सोचे छॾियो आहे, हाणे जॾहिं बि हिते ईंदी न, मां हुन सां किटी करे छॾींदसि ऐं असुल बि कान ॻाल्हाईंदसि। उहो सिक पन मां हिते पहुचंदी ऐं मथां वरी असां हुन सां किटी कई त हू मांदी थी पवंदी। जॾहिं असांखे एॾी सज़ा ॾेई वई आहे त छा हुनखे सज़ा न मिलणु घुरिजे? उन लाइ इहा सज़ा थोरी आहे जो हू असां खां सवाइ अकेली शहर में भटकंदी रहे थी। कहिड़ी ख़बर मतां हू शहर जी रोशनियुनि में गुम थी वई हुजे ऐं तमामु घणी ख़ुशि हुजे, असांखे यादि बि न कंदी हुजे। इहे थी नथो सघे जो नाज़ा खे हिन मिटी जी महक यादि न ईंदी हुजे। नाज़ा खे त असां सां गॾु घरनि जा लेपा पोचारींदे यादि ईंदा हूंदा। नाज़ा जो त शहर में हिकु हिकु ॾींहुं क़यामत जहिड़ो गुज़रंदो हूंदो। जेकॾहिं हुनखे पर हुजनि हा न त हिते उॾामी अचे हा। राणी, ख़ुदा कंदो जल्द अची वेंदी। तूं सही थी चईं, असांजी हुन खां सिवा नथी सरे, पोइ हुनजी असां खां सिवा कीअं सरंदी? जी कुंज वलर खां अलॻि थी वेगाणी बणिजी वेंदी आहे, हीअं ई नाज़ा असां खां सवाइ उदास हूंदी।